बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 5 दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे सूर्य बादशाह। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे धरती माना ज़मीन। लफ़्ज़ आहे मान मथाहूं कयो माना इज़त ॾिनी। लफ़्ज़ जनम वरितो माना ॼाओ या पैदा थियो। लफ़्ज़ फैज़ माना फ़ाइदो, नफ़ो या भलाई। लफ़्ज़ पगदार माना पग वारो। पोइ लफ़्ज़ आहे आला माना वॾो या मथाहूं। लफ़्ज़ अव्वल माना पहिरियों। लफ़्ज़ हुर माना आज़ाद शख़्स। पोइ लफ़्ज़ आहे बहादुर माना सूरह या दिलेर। लफ़्ज़ आहे मांझी मर्द माना बहादुर शख़्स। लफ़्ज़ आहे अहलुल्लाह माना अल्लाह वारो या बुज़ुर्ग। लफ़्ज़ आहे मुरीद माना पोइलॻ। लफ़्ज़ आहे पगारो माना पगवारो या पगधणी। लफ़्ज़ आहे काबिज़ माना कब्ज़ो कंदड़। लफ़्ज़ आहे वेढ़ माना लड़ाई या जंगे। लफ़्ज़ आहे जमायत माना टोली। पोइ लफ़्ज़ आहे सरबुलंदी माना इज़्ज़त या फ़ख़ुर। लफ़्ज़ आहे कोशां माना कोशिश कंदड़। लफ़्ज़ आहे आणे माना हार या ताबेदारी। लफ़्ज़ आहे सुजादा नशीन माना गादीअ ते वेठल। पोइ लफ़्ज़ आहे शऊर माना सम्झ या अकुल। लफ़्ज़ आहे दरस माना पढ़ाई या तइलीम। पोइ लफ़्ज़ आहे वीछा माना इख़्तिलाफ़। पोइ लफ़्ज़ आहे सूरीय माना फासीअ या फाही। पोइ लफ़्ज़ आहे गहने माना वठने। पोइ लफ़्ज़ आहे फ़र्ज़ंदने माना पुटने। लफ़्ज़ आहे मिलिट्री माना फ़ौज। पोइ लफ़्ज़ आहे सुतते माना जल्द ई। पोइ लफ़्ज़ आहे ख़ातिर माना लाइ। पोइ लफ़्ज़ आहे जिहाद माना काफ़रनि सां जंग। लफ़्ज़ आहे वहीय माना उमिरि। लफ़्ज़ आहे राग़िब माना माइल। लफ़्ज़ आहे ताल्लुक़ माना लाॻापो। पोइ लफ़्ज़ आहे तहरीक माना हलचल। लफ़्ज़ आहे बग़ावत माना विॻोड़ या नाफ़रमानी। लफ़्ज़ आहे सॾ माना दावत या नींद। पोइ लफ़्ज़ आहे नीह माना मोहब्बत या प्यार या इश्क़। लफ़्ज़ आहे ग़ाज़ियन माना काफ़रनि सां विढ़ंदड़नि। पोइ लफ़्ज़ आहे डायनामेट माना बारूद। पोइ लफ़्ज़ आहे सानी माना ॿियो। मश्क नंबर पहिरियों, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सूर्य बादशाह जो असुल नालो छा आहे? जवाब, सूर्य बादशाह जो असुल नालो सैयद मोहम्मद सुबग़तुल्लाह शाह आहे। बे, सूर्य बादशाह जो जनम किथे थियो? जवाब, सूर्य बादशाह जो जनम ख़ैरपुर मीरस जे भरिसां पीर ॻोठ में थियो। जीम, खेनि सूर्य बादशाह छो थो सॾियो वञे? जवाब, खेनि सूर्य बादशाह इन करे सॾियो वञे थो जो हिन सिंध धरतीअ जो मान मथाहूं करण लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान कई। दाल, सिखनि ख़िलाफ़ कहिड़े पीर साईं पागारे जहाद जो ऐलान कयो? जवाब, सिखनि ख़िलाफ़ सैयद सुबग़तुल्लाह शाह अव्वल जिहाद जो ऐलान कयो। हे, सूर्य बादशाह धारियुनि ख़िलाफ़ कहिड़ी हलचल हलाई? जवाब, सूर्य बादशाह धारियुनि जे कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक हलाई।
वाव सूर्य बादशाह जी क़ुर्बानीअ में असां लाइ कहिड़ो सबक़ु समायल आहे? जवाब, सूर्य बादशाह जी क़ुर्बानीअ में असां लाइ वतन सां मुहबत ऐं उन लाइ हर क़ुर्बानी ॾियण जो सबक़ु समायल आहे। नंबर 2, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शऊर, आणे, डायनामाइट, सुजादा नशीन, भले पार, कोशां। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे शऊर माना सम्झ या अकुल। जुमिलो लिखंदासीं, पीर साईं पागारे मुसलमाननि में आज़ादीअ जो शऊर पैदा कयो। पोइ लफ़्ज़ आहे आणे माना हार या शिकस्त। जुमिलो लिखंदासीं, अंग्रेज़नि जी वेढ़ ख़िलाफ़ पीर साईं पागारे ऐं संदसि जमायत ते ॾाढा ॾुखिया ॾींहं आया, पर पाण आणे न मञियाऊं। पोइ लफ़्ज़ आहे डायनामाइट माना बारूद। जुमिलो लिखंदासीं, पीर साहिब जे गणंग बंगले ऐं संदसि पीर ॻोठ वारीअ रिहाइशगाह खे डायनामाइट ज़रिए ॾाठो वियो। पोइ लफ़्ज़ आहे सुजादा नशीन माना गादीअ ते वेठल। जुमिलो लिखंदासीं, पीर साईं नंढी वहीअ में ई दरगाह रोज़े धणीअ जा सुजादा नशीन थिया। पोइ लफ़्ज़ आहे भले पार माना मको मदीनो। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला हर हिकु मुसलमान खे भले पार वञण जी सआदत नसीब फ़रमाए, आमीन। पोइ लफ़्ज़ आहे कोशां माना कोशिश कंदड़। जुमिलो लिखंदासीं, पीर साहिब हमेशह इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ कोशां रहिया। नंबर 3, हेठियनि लफ़्ज़नि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ बहादुर, साॻी माना वारो लफ़्ज़ पहलवान। लफ़्ज़ सानी, साॻी माना वारो लफ़्ज़ मटे। लफ़्ज़ जमायत, साॻी माना वारो लफ़्ज़ गुरोह या पार्टी। लफ़्ज़ सूरी, साॻी माना वारो लफ़्ज़ फांसी। नंबर 4, हेठि ॾिनल जुमलनि जी तरतीब दुरुस्त करियो। जी दोस्तों, हाणे जुमिला आहिनि, इन्हनि जी तरतीब दुरुस्त कंदासीं। जुमिलो पहिरियों, पंहिंजे दर्स ॾिनाऊं खे मुरीदनि। जुमिले खे तरतीब ॾेई दुरुस्त करे लिखंदासीं, पंहिंजे मुरीदनि खे दर्स ॾिनाऊं। जुमिलो ॿियो, सूर्य बादशाह थियो क़ुर्बान तां पंहिंजे वतन। जुमिले खे तरतीब ॾेई दुरुस्त करे लिखंदासीं, सूर्य बादशाह पंहिंजे वतन तां क़ुर्बान थियो। जुमिलो टियों, क़ुर्बानियुनि लातो आख़िरकार रंग। जुमिले खे तरतीब ॾेई दुरुस्त करे लिखंदासीं, आख़िरकार क़ुर्बानियुनि रंग लातो। नंबर 5, हेठि ॾिनल उबतड़ लफ़्ज़ तीर सां मिलायो। हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे तीर सां उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद जेके आहिनि इन्हनि सां मिलाइणो आहे। नंबर पहिरियों लफ़्ज़ आज़ादी, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद ग़ुलामी। जी दोस्तों, हाणे ॿियनि लफ़्ज़नि खे असां तीर सां मिलाईंदासीं। जी दोस्तों, ॿियो लफ़्ज़ आहे नेकी, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद बदी। लफ़्ज़ आहे बहादुर, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद कायर। लफ़्ज़ आहे ग़लत, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद सही। लफ़्ज़ आहे मुरीद, उबतड़ लफ़्ज़ यानी ज़िद पीर। नंबर 6, अहिड़ा इस्म जेकी कंहिं ख़ासियत
हालति ऐं कम जा नाला हुजनि उन खे इस्म ज़ात चइबो आहे। जीअं वफ़ादारी, सावक, गर्मी, रोशनी, अमीरी, ग़रीबी, डोड़ वग़ैरह। नोट: अल्लाह ताला जो नालो इस्म ज़ात आहे। सरगर्मी: तहरीके आज़ादीअ जे ॿियनि सूरमनि जूं तस्वीरूं गॾु करे चार्ट ठाहियो।